बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम जी नाज़रीन, अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हसन लबाणू तालुके रोड़ीअ में बीठा आहियूं। ही ॻोठाणा आहिनि, ही SMC जा जेके मेंबर बि आहिनि ऐं ॻोठाणा बि आहिनि। ही साईं मोज़िज़ बि आहे हिन ॻोठ जो, ही शागिर्द आहिनि। हितां जे कुझु मीडिया ते ख़बरूं हलियूं त उस्ताद स्कूल नथो अचे, ड्यूटी नथो करे ऐं मीडिया जेको आहे हाणे उन हवाले सां असां हिते ॻोठाणनि खां बि थोरो पुछूं था, ॿारनि खां बि पुछूं था त हक़ीक़त असुल छा आहे। बाबा उथी वियो, शाबाश, वेही रहो। ही केरु आहे बाबा? हे जेको बीठो आहे साम्हूं, मां जॾहिं इशारो कयो आहे, उस्ताद इहो रोज़ ईंदो आहे स्कूल? अच्छा, तव्हांखे पढ़ाईंदो आहे रोज़? अच्छा, हितां जा चवनि था त उस्ताद ॻोठ जा कुझु ॿुधाईंदा त उस्ताद न ईंदो आहे? ईंदो आहे, शाबाश। साईं दादा, ही उस्ताद आहे, उस्ताद गुलाम शबीर नालूदर। तव्हां छा था चओ, उस्ताद ईंदो आहे रोज़? तव्हां हितां जा ॻोठ जा मोज़िज़ बि आहियो? हे जॾहिं ईंदो आहे, अच्छा, हिकिड़ो भाउ हूंदो हो न वॾो, हा उहो उन खां वठी मां त कोई अच्छा कठो आहियां। अच्छा, हा, भला अच्छा, जेके जिन मीडिया खे जिन्हू मौक़िफ़ तो उस्ताद न ईंदो आहे, उहे केरु आहे? तूं ॿुधायो न घर उहे केरु? उहे सर हितां जा आहिनि न। हा, उहे जेको आहे फौतगी में आयल हुया, जिन ॿुधायो। हा, फौतगीअ में आयल आहे, ॿाहिरां जा माण्हू। असां जॾहिं मीडिया वारनि सां पाण असां साइड ते बीठा ते असांखे चवनि पिया त थी वियो इंटरव्यू बस। माना मीडिया वारनि खे बिहारियो ॿाहिरि जा। इहो नंढो छोकिरो आहे, इहो बि ॿाहिरि जो। भले कंहिंखां बि पुछा करे ॾिसो, हिते न इहो छोकिरो। अच्छा जी, बाक़ी उस्ताद डेली ईंदो आहे रेगुलर, माना अहिड़ी का बि ॻाल्हि काई बि ॻाल्हि न आहे। तो नाज़रीन, तव्हां ॻोठाणनि जा बि ॿुधा, मोज़िज़ जा ॿुधा, SMC जा मेंबर बि आहिनि, ही शागिर्दनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते जिन मीडिया खे मौक़िफ़ ॾिनो हुयो, हिते ॻोठ जा ई न, उन्हनि जी कज़ियो थी वियो। ॿाहिरों के माण्हू आयल आहे, मीडिया वारनि उन्हनि खे सॾु करे हुननि खां मौक़िफ़ वरितो। पोइ उन्हनि खे कहिड़ी ख़बर त उस्ताद जी पोज़ीशन छा आहे, ईंदो आहे न ईंदो आहे, मिड़ई उन्हनि हलाए छॾियो। सो असां मीडिया वारनि खे बि गुज़ारिश कयूं था त महिरबानी करे असांजे उस्तादनि जो जेको हक़ीक़ी फेयर मौक़िफ़ आहे, उहो ॻोठाणनि सां मिली करे उहो हलायो वञे, त जीअं उस्तादनि खे बि तकलीफ़ न पुॼे। ऐं असां पंहिंजे ऑफिसर साहिबान खे बि गुज़ारिश कयूं था त ॿुधियुनि ॻाल्हियुनि ते न हलनि ऐं पंहिंजी जेको आहे फेयर इंक्वायरी, जेका बि उनखे शिकायत हुजे त ग्राउंड ते अची ॻोठाणनि सां मिली शागिर्दनि खे पुछी करे सॼा मामला पोइ को क़दम खणनि। अदरवाइज़ असां इन्हनि उस्तादनि खे का बि तकलीफ़ थियण न ॾींदासीं ऐं उनजे लाइ असां कंहिं बि को अहिड़ो गैर ज़मूरी क़दम खयो वियो त उनजी मज़ामत कंदासीं। उस्ताद मोहम्मद ज़करिया बरोड़ो, सदर पेटे अलफ़, तालका रोड।